अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स, असांजे चैनल ते खुश आमदीद। अॼु जी हिन वीडियो में असां ॻाल्हि कंदासीं सिंध यूनिवर्सिटी जे डिपार्टमेंट ऑफ इकोनॉमिक्स जे बारे में ऐं तव्हांखे इंफॉर्मेशन ॾींदासीं डिपार्टमेंट ऑफ इकोनॉमिक्स में कहिड़ा कहिड़ा डिग्री प्रोग्राम्स हली रहिया आहिनि। एडमिशन साल 2023 में डिपार्टमेंट ऑफ इकोनॉमिक्स हिकु न्यू डिग्री प्रोग्राम अनाउंस कयो आहे जंहिंजो नालो आहे BS इकोनॉमिक्स एंड फाइनेंस। BS इकोनॉमिक्स एंड फाइनेंस डिग्री प्रोग्राम अनाउंस कयो वियो आहे। हिन डिग्री प्रोग्राम जा बेनिफिट्स इहे आहिनि त हिन डिग्री प्रोग्राम करण खां पोइ जेके कैंडिडेट्स आहिनि उन्हनि वटि फाइनेंशियल एनालिसिस स्किल्स ईंदियूं, डेटा एनालिसिस स्किल्स ईंदियूं, रिसर्च स्किल्स ईंदियूं, नॉलेज ऑफ इकोनॉमिक कॉन्सेप्ट्स ईंदा, ICT स्किल्स ईंदियूं, क्रिटिकल थिंकिंग स्किल्स ईंदियूं, लीडरशिप एंड मैनेजमेंट स्किल्स ईंदियूं। उन सां गॾो गॾु इन जी तमामु घणी डिमांड आहे इन डिग्री खां पोइ, जंहिंमें गवर्नमेंट सेक्टर, प्राइवेट सेक्टर, बैंकिंग सेक्टर्स आहिनि। जीअं गवर्नमेंट सेक्टर्स में स्टेट बैंक थी वई, ट्रेजरी थी वई, इकोनॉमिक डिपार्टमेंट्स थी विया। उन सां गॾो गॾु प्राइवेट बैंकिंग सेक्टर में वैरायटी ऑफ बैंक्स आहिनि ऐं उन सां गॾो गॾु जेके बि फाइनेंस सां हैंडल कंदड़ इदारा आहिनि, हर इदारे में फाइनेंस जो कमु हूंदो ई हूंदो आहे। त इन जी तमामु घणी डिमांड आहे। इन खे एनालाइज़ करे सिंध यूनिवर्सिटी पारां ही BS इकोनॉमिक्स एंड फाइनेंस जो न्यू BS डिग्री प्रोग्राम अनाउंस कयो वियो आहे। हाणे असां हलंदासीं डिपार्टमेंट ऑफ इकोनॉमिक्स खे ॾिसंदासीं त उन में ॿिया कहिड़ा कहिड़ा डिग्री प्रोग्राम्स हली रहिया आहिनि बैचलर मास्टर्स जा। ऐं डिपार्टमेंट ऑफ इकोनॉमिक्स में जेको आहे पहिरियां BS 4 ईयर डिग्री प्रोग्राम इकोनॉमिक्स हली रहियो आहे ऐं हाणे ही न्यू हिकिड़ो BS इकोनॉमिक्स एंड फाइनेंस डिग्री प्रोग्राम इंट्रोड्यूस कयो वियो आहे। उन सां गॾो गॾु 2 ईयर मास्टर्स इन इकोनॉमिक्स आहे ऐं जेके स्टूडेंट्स MPhil एंड PhD करणु चाहिनि था, जिन्हनि जो बैकग्राउंड कॉमर्स, बिजनेस स्टडीज, डेवलपमेंट स्टडीज एंड इकोनॉमिक्स आहे, उहे डिपार्टमेंट ऑफ इकोनॉमिक्स में एलिजिबल आहिनि MPhil जी डिग्री हासिल करण जे लाइ 16 ईयर ऑफ एजुकेशन खां पोइ। BS इकोनॉमिक्स में डिग्री वठण जे लाइ तव्हां वटि साइंस, कॉमर्स या ह्यूमैनिटीज़ हुजे या विद इकोनॉमिक्स हुजे ऐं उन सां गॾो गॾु प्री एंट्री टेस्ट थींदी। फर्स्ट ईयर में तव्हांखे BS इकोनॉमिक्स में ही सब्जेक्ट्स पढ़ाया वेंदा, जंहिंमें इंग्लिश, प्रिंसिपल ऑफ माइक्रो इकोनॉमिक्स, इस्लामिक स्टडीज, मैथमेटिक्स, इंट्रोडक्शन टू कंप्यूटर ऐं तव्हांखे हिकिड़ो ऑप्शनल सिलेक्ट करणो आहे जंहिंजी लिस्ट हेठि मौजूदु आहे, जेको नॉन इकोनॉमिक्स हूंदो। हुन सां गॾो गॾु ही सेकेंड सेमेस्टर में तव्हांखे सब्जेक्ट्स पढ़ाया वेंदा ऐं ईअं ई तव्हांजो 8th सेमेस्टर जो ही कोर्स सब्जेक्ट्स आहिनि। ही जेका लिस्ट ऑफ इलेक्टिव कोर्स तव्हांखे हितां पंहिंजो कोर्स इलेक्टिव जेके सिलेक्ट करणा आहिनि। हुन सां गॾो गॾु ही MA इन इकोनॉमिक्स 2 ईयर डिग्री प्रोग्राम आहे, जेका 4th सेमेस्टर आहे, जंहिंजे लाइ बैचलर पास डिग्री रिक्वायर्ड आहे जेको इकोनॉमिक्स में, ऐं ही उन जो सब्जेक्ट्स आहिनि जेके हुन में पढ़ाया वेंदा। ही फैकल्टी मेंबर्स जी डिटेल आहे, जंहिंमें चांडियो रफ़ीक अहमद प्रोफेसर एंड चेयरमैन आहे डिपार्टमेंट ऑफ इकोनॉमिक्स जो, ऐं उन सां गॾो गॾु ही सब प्रोफेसर्स, एसोसिएट प्रोफेसर्स, लेक्चरर्स जेके हींअर करंटली डिपार्टमेंट ऑफ इकोनॉमिक्स में जॉब करे रहिया आहिनि, उन्हनि जी ही डिटेल आहे। उम्मीद था कयूं त तव्हांखे डिपार्टमेंट ऑफ इकोनॉमिक्स जे बारे में सम्झ में अची वियो हूंदो ऐं तव्हांखे ख़बर पइजी वई हूंदी BS इकोनॉमिक्स एंड फाइनेंस जेको न्यू डिपार्टमेंट इंट्रोड्यूस कयो वियो आहे डिपार्टमेंट ऑफ इकोनॉमिक्स में, जंहिंमें तव्हां साल 2023 में एडमिशन हासिल करे सघो था। मज़ीद अहिड़नि इंफॉर्मेटिव वीडियोस जे लाइ असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो, त जीअं असांजी ईंदड़ हर नई वीडियो ते पहुची सघे। अल्लाह हाफ़िज़।